अस्सलाम वालेकुम दोस्तों, आवां जो पंहिंजो अली हसन चॾड़ ऐं आवां ॾिसी रहिया आहियो मुंहिंजो यूट्यूब चैनल अली हसन चॾड़ फैंस ऐं फेसबुक पेज अली हसन चॾड़ फैंस। त दोस्तों ॻाल्हि कंदासीं ड्रामा सीरियल दोलाब ऐं नओं ईंदड़ ड्रामो दो जे बारे में। त इन खां पहिरियां मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब कयो, लाइक कयो, कमेंट कयो ऐं दोस्तनि ताईं शेयर कयो। त दोस्तों मेहरान चैनल हाणे तमामु ज़बरदस्त ड्रामो ॾियणु वञे पियो दो जे नाले सां। दोस्तों अवां ॾिठो त दोलाब ड्रामो तमामु घणो कामयाबु वञे पियो। उन खां पोइ मेहरान चैनल बि तयारियूं मुकमल करे वरितियूं आहिनि। हिकिड़ो मेगा सीरियल आहे, सॉप सीरियल आहे, जंहिंजो नालो रखियो वियो आहे दो ऐं उन ड्रामे खे तमामु जल्द नशर कयो वेंदो। उन जो जेको पहिरियों स्पेल आहे उहो तमामु जल्द रिकॉर्ड थियणु पियो वञे। अव्हां जे लाइ हिकु वॾी ख़ुशख़बरी इहा आहे त हिन ड्रामे में तमामु वॾा जेके एक्टर आहिनि उहे कमु करे रहिया आहिनि, जंहिंमें असद कुरैशी आहे, निसार शाह आहे, नसरीन नाज़ आहे। उन खां पोइ ॿिया तमामु ज़बरदस्त एक्टर जेके मां अॻिते ॿुधाईंदुसि। मंज़ूर दानिश ख़ुदि आहे, शम्मा सिंधी आहे, ज़ुल्फ़ी शाह आहे। इहे सभु करेक्टर हिन में कमु करे रहिया आहिनि। हिकु तमामु दिलचस्प ड्रामो आहे, तमामु ज़बरदस्त। जीअं अवां दोलाब ॾिसो पिया, अहिड़ी टाइप जो ड्रामो आहे। ऐं मां अव्हांखे ॿुधाईंदो हलां त उन्हनि सां गॾु आऊं बि हूंदुसि हिन ड्रामे में। ऐं हिन जो डायरेक्टर जेको आहे मंज़ूर दानिश साहब आहे। हुसैन जावरी साहब जी ही कहाणी आहे, तमामु ज़बरदस्त कहाणी आहे। ऐं हिन ड्रामे जी रिकॉर्डिंग जेका आहे बहितरीन लोकेशननि ते कई वेंदी। ही ड्रामो नशर कॾहिं थींदो इहो डेट अव्हांखे मां ज़रूरु ॿुधाईंदुसि अॻी वीडियोज़ में, पर तमामु हिकु दिलचस्प ड्रामो हूंदो। ऐं मां अव्हांखे इहो ॿुधाईंदो हलां त मुंहिंजे कैरियर जी जेका शुरूआति आहे उहा मेहरान चैनल खां थी हुई, उत्साह ड्रामे मां। ऐं उत्साह ड्रामो हिकु तमामु ज़बरदस्त ड्रामो हुयो ऐं एॾो मक़बूल थियो हुयो जो हिन ड्रामे खे कई मरतबा हलायो वियो हो। ऐं मेहरान चैनल जेको आहे सोशल मीडिया हुजे उन ते बि हाणे तमामु ज़बरदस्त एक्टिव थी चुकी आहे। हाणे हर ड्रामो अवां यूट्यूब ते बि ॾिसी सघो था। यूट्यूब जेको ज़बरदस्त कमु करे पियो। ऐं मेहरान चैनल जी हाणे टीम जेका आहे बाक़ाइदे एक्टिव थी चुकी आहे। ऐं मेहरान चैनल हिन वक़्तु ज़बरदस्त कमु करे पियो। ऐं हीउ जेको दो ड्रामो हूंदो इहो तमामु हिकु बहितरीनु ड्रामो हूंदो। जीअं दोलाब हिन वक़्तु मशहूरु आहे ऐं दो बि अहिड़े तरीक़े सां उन खां बि वधीक मक़बूल थी सघे थो, छो त हिन में कास्ट बि अहिड़ी आहे। डायरेक्टर मंज़ूर दानिश साहब आहे ऐं राइटर बि ज़बरदस्त आहे। त हीउ ड्रामो इंशाअल्लाह। ऐं प्रोग्राम मैनेजर जी ॻाल्हि न कजे त मज़ो न ईंदो। मुर्तज़ा मजबूर साहब हिकु तमामु बहितरीनु जेको प्रोग्राम मैनेजर आहे ऐं उहो ई हिन ड्रामे जी निगरानी ख़ुदि करे पियो। ऐं वसीम बलोच हिन जो कैमरामैन हूंदो, जेको पहिरें उत्साह में मुंहिंजो कैमरामैन हुयो। ऐं ॿिया जेके करैक्टर आहिनि उहे बि तमामु जल्द ॿुधाईंदुसि। ऐं मुंहिंजी फिल्म जलाद तव्हां ॾिठी हूंदी त रिलीज़ थी चुकी आहे। हिकु तमामु ज़बरदस्त फिल्म आहे। अवां ॾिसी करे कमेंट ज़रूरु कजो त हिन फिल्म खे अवां मुकमल ॾिसजो, स्किप न कजो, क्योंकि छो जो हिन फिल्म में ज़बरदस्त कमु कयल आहे। ऐं मां अव्हांखे ॿुधाईंदो हलां ड्रामो सीरियल दोलाब कामयाबियुनि जे बुलंदियुनि ताईं आहे। ऐं हक़ीक़त इहा आहे त एॾो मशहूरु थी चुको आहे। मां चवां थो त ज़हर ज़िंदगी जा बि रिकॉर्ड टोड़ींदो पियो वञे, छो त हिन ड्रामे जी जेका कास्टिंग आहे उहा बि तमामु ज़बरदस्त आहे। इरफान आहे, आज़म मेंगल आहे, साईं निसार शाह आहे ऐं जावेद अबड़ो आहे। ॿिया बि तमामु ज़बरदस्त आहिनि, आऊं आहियां ऐं ॿिया बि एक्टर तमामु बहितरीनु आहिनि। पर हिन वक़्तु ड्रामो जेको आहे उहो हिकु नओं रुख़ अख़्तियार कंदो पियो वञे, छो त अवां ॾिठो एस एच ओ ते हमिलो थी चुको आहे। एस एच ओ खे दॿाउ विधो वियो आहे
ऐं मंसूर ख़ान जेको आहे उहो हाणे मैदान ते खुली लहणु चाहे थो, पर हिन वक़्तु जेके मंसूर ख़ान जी तंज़ीम जा माण्हू आहिनि उहे SHO खे दॿाउ विझनि था। हाणे SHO उनजो रिएक्ट ॾेखारींदो ऐं उन्हनि मां कुझु माण्हू गिरफ़्तार कंदो ऐं हाणे गिरफ़्तारियूं थींदियूं। ही ड्रामे जो रुख जेको आहे उहो तब्दील थी वेंदो। होॾऊं मुराद वारा जेके आहिनि उहे जेल में आहिनि, पर सोढल उते वञे थो। इहा मुराद चए थो त वॾी ग़लती करे आयो आहीं, त शाहनवाज़ ख़ान हिन वक़्तु एतमाद जोॻो नाहे। उन करे ही जेको रईस शाहनवाज़ आहे उनजो जेको करैक्टर आहे अवां ॾिसो पिया त ही एतमाद जोॻो नाहे। उन जे करे ही मुराद रोके थो सोढल खे ऐं उनखे सम्झाए थो त अवां मंसूर ख़ान जे घरां निकिरी हिकु तमामु वॾी ग़लती कई आहे ऐं सोढल वारा ख़ुदि इन ते पशेमान आहिनि। ऐं होॾऊं राहज़न कक्कर वारा जेके आहिनि उहे बि हिननि ते हमले करण जूं तयारियूं करे वेठा आहिनि, छो त शाहनवाज़ ख़ान बि इहो चाहे थो त जल्द खां जल्द हिननि ते हमिलो करे इन्हनि जा जेके माण्हू आहिनि उहे मारिया वञनि। सोढल ऐं हुनजो जेको सॉल्ट आहे उन ते हमिलो करे उन्हनि खे मारियो वञे, जीअं मुराद कमज़ोर थी वञे। ऐं अवां ॾिठो त हुनजे घर ते चढ़ाई बि कनि था ऐं उते चोरी करण जे बहाने बि अचनि था, पर हुननि खे को क़ीमती सामान नथो मिले, छो त मुराद वारनि जा जेके फैमिली आहे, जेके ॿार आहिनि, मंसूर ख़ान पाण वठी वियो आहे। ऐं साइण वॾी बि हाणे हिन इनक़लाबी तहरीक जी हिसो थी चुकी आहे ऐं औरतुनि खे सम्झाए थी त सिर्फ़ु मर्दनि जो कमु न आहे, हीउ कमु औरतुनि जो बि आहे हिकु तमामु ज़बरदस्त नमूने। ऐं ईंदड़ किस्तनि में नवां चैलेंज अव्हांखे ॾिसण में ईंदा, छो त गिरफ़्तारियूं थींदियूं, हाणे हिन तंज़ीम ते वॾो टार्चर थींदो। ऐं चरे जो करैक्टर अवां ॾिसो पिया, ही चरियो हिकिड़ो सस्पेंस आहे अवां जे लाइ, ऐं ॾिसंदा रहो ऐं हिन ते नज़र रखो त चरियो करे छा थो ऐं चवे छा थो ऐं किथे किथे हू नज़र अचे थो। ऐं इन नज़र अचण में उनजो जेको सस्पेंस आहे उहो वधंदो वञे थो। हाणे अवां ॾिठो त कीअं अची वेठो माण्हुनि जे विच में। अहिड़े तरीक़े सां ही हिन जो करैक्टर जेको आहे इहो आहे ख़तरनाक आहे। हिन ते पंहिंजे अलीहसन चढ़ड़ खे ॾींदा इजाज़त। वेंदे वेंदे मुंहिंजे हिन चैनल खे सब्सक्राइब कयो, लाइक कयो, कमेंट कयो ऐं दोस्तनि ताईं शेयर कयो। मूंखे ॾियो इजाज़त। अल्लाह हाफ़िज़।